मूंखे थी मशहूरु ॾीत मां हिलालो कयां। हो वीचारी त हमदर्दी में पई तो मूंखे नथी खपे हुनजी हमदर्दी, नथी खपे। सभु कुझु हुनजो ई त कयल आहे। कॾहिं पंहिंजी मामी खे थो मोकिले त कॾहिं पंहिंजी फुफीअ खे थो मोकिले सिफारिश जे लाइ। इहो फ़ैसिलो तव्हांजे हक़ में न आहे। हा, जेकॾहिं तव्हां ज़बरदस्ती पंहिंजी न्याणी ते पंहिंजो फ़ैसिलो मढ़णु चाहियो था त पोइ त ठीकु आहे, न त इहो हक़ सिर्फ़ु तव्हांजी धीअ जो आहे। भाॼई चाहे थधी पी थे पियो। न ख़ुशी दिल नथी चाहे। भाॼई अल्लाह ख़ैर कंदो। तव्हां परेशान छो पिया थियो? पाण में ज़ाल मुड़ुस आहिनि। तव्हां परेशान न थियो, ज़रूर शिकवा शिकायत हलंदी हूंदी, सभु ठीक थी वेंदो। चलो तो किते बंगत कान पीती आ। ही केड़ी बकवास वेठो करी। केन बुद्धि वरतई त ज़बान कटे वठंदई, मारे छॾींदई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।